छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलामु अलैकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजो पंहिंजो साहिब ख़ान सोच जो ज़रूरु प्रोग्राम सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे प्रोग्राम जे पहिरें भाङे में अव्हां जी समाअतुनि लाइ मोहतरम जामी चांडियो साहिब जिन जो कालम इज़हार जी आज़ादीअ जे ग़लति इस्तेमाल ते क़ानून खे हरकत में न अचणु घुरिजे जो इंतिख़ाबु कयो वियो आहे। ॿियो भाङो ॼाण जो आहे जंहिंमें अॼु असीं अव्हां जे आॾो पेश कंदासीं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब जिन जो मुरतिब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून, जंहिंजो उनवान आहे क़ौमी ज़बान ऐं तालीमी ज़बान, जंहिंजो लेखक आहे उस्मान अली अंसारी। टें ऐं आख़िरी भाङे में अव्हां जी समाअतुनि लाइ जेका मुख़्तसिर कहाणी चूंडी वई आहे उन जो नालो आहे हक़ ऐं आज़ादी, जंहिंजो लेखक आहे अब्बास सारंग। त अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत जामी चांडियो साहिब जिन जे कालम इज़हार जी आज़ादीअ जे ग़लति इस्तेमाल ते क़ानून खे हरकत में न अचणु घुरिजे सां कजे थी। साइण जाग लगई भाग, जाग लगई भाग साईं जाग लगई भाग। जाग सिंधी जाग ना है भेल सुमण जी ना है, जाग सिंधी जाग ना है भेल सुमण जी ना है, भेल सुमण जी ना है प्यारा, भेल सुमण जी ना है, भेल सुमण जी ना है भाऊ, भेल सुमण जी ना है। मोहतरम जामी चांडियो साहिब जिन पंहिंजे कालम में लिखनि था त बंद समाज जॾहिं खुलियल समाजनि में पेर पाइनि था त हिकु तरफ़ फ़र्द ऐं समाज खे सोचण ऐं इज़हार जी आज़ादीअ जा वसी मैदान मिलनि था, पर गॾो गॾु उन सां वाबस्ता पेचीदगियूं बि साम्हूं अचनि थियूं, जिन खे साम्हूं रखी रियासतूं क़ानून साज़ी कंदियूं आहिनि ऐं मुहज़िब समाजनि में इज़हार जी आज़ादीअ जे हदुनि ऐं अख़लाक़ियात ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे। आज़ादी हिकु मुक़दस हक़ु आहे जंहिंजो एतिराम फ़र्द, समाज ऐं रियासत ते लाज़मी आहे, पर साॻे वक़्तु उहो बि सोचणु घुरिजे त आज़ादी हिकु बेहद ज़िम्मेवारु कमु आहे। आज़ादी जो मतिलबु उहो हरगिज़ न आहे त को बि फ़र्द या गिरोह पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि हर उहो कमु कंदो वठे जंहिंसां ॿिए फ़र्दनि या गिरोहनि जी हक़ तलफ़ी थींदी हुजे। कंहिं बि फ़र्द जे आज़ादीअ जूं हदूं फ़क़ति तेसि ताईं आहिनि जेसि ताईं कंहिं ॿिए जे हक़नि जूं सरहदूं शुरू थियनि थियूं। बदकिस्मतीअ सां असांजे समाज में इज़हार जी आज़ादीअ ऐं कलमी बेलगामीअ में को बि फ़र्क़ु नथो कयो वञे।
सिंध में उन संगीन ऐं संजीदा मसइले ते ग़ौर वीचार करणु ऐं हिकु ज़िम्मेवार माहौल जोड़ण जी जेतिरी ज़रूरत अॼु आहे एतिरी अॻु कॾहिं बि न हुई। छाकाणि त सिंध जो समाज हिकु बंदि ऐं ज़रई समाज मां हिकु शहरी ऐं खुलियल समाज ॾांहुं तेज़ीअ सां विखू वधाए रहियो आहे। उन उबूरी दौर में असांखे पंहिंजे समाज जे साम्हूं ईंदड़ पेचीदगियुनि ते संजीदगीअ सां ग़ौर करिणो पवंदो। उन समूरी सूरत हाल जो हिकिड़ो वॾो अक्स असांजी सोशल मीडिया आहे। उन में को बि शक न आहे त सोशल मीडिया जदीद दौर जो हिकु टेक्नोलॉजिकल मौजूज़ो आहे जंहिं हिक ॿिए खां परे फ़र्दनि, गिरोहनि ऐं समाजनि खे हिक ॿिए जे न रुॻो वेझो आंदो आहे पर उन्हनि खे ॻंढे छॾियो आहे। इहो जदीद इंसानी तारीख़ जो हिकु हैरत अंगेज़ लकाउ आहे, पर ज़ाहिर आहे त समाज पंहिंजी समाजी ओसर, मिज़ाज ऐं पेचीदगियुनि आहर उन टेक्नोलॉजिकल इनकलाबनि जो फ़ाइदो हासिलु कंदा। सिंध में समाजी मीडिया जे वॾे पैमाने ते इस्तेमालु हिकु तरफ़ समाज खे अनेक फ़ाइदा ॾिना आहिनि त ॿिए तरफ़ उन खे हिकु अहिड़े चौवाठे ते पिणु आणे बीहारियो आहे जिते का बि ॻाल्हि, ख़्यालु, फ़िक्र या अमल पेर खोड़े नथो सघे। इहो गिरोह किथे मुनसिफ़ आहे त किथे फ़तवाऊं ॾींदड़, किथे मज़हब जा ठेकेदार त किथे क़ौम ऐं वतन जे नाले ते, किथे रोशेबाज़ त किथे लाड़काणे में धर्मशाला खे बाहियूं ॾींदड़ फ़सादी। उन्हनि जे हथनि में खयल पथरनि जा रंग मुख़्तलिफ़ आहिनि पर उन्हनि जो मजमूई जोहर ऐं कार्य साॻियो आहे त इज़हार जी आज़ादीअ जे नाले में इज़हार जी आज़ादीअ जे हक़ खे गज़ब करियो, उन्हनि ते राता हणो। ताज़ो सिंध जे हिकु मोतबर आलम ऐं सियासतदान रसूल बख़्श पली जे पारां हिकु नाले वारे कालम नवीस ऐं शाइर जे हिकु कालम ते संदसि ख़िलाफ़ु अदालत में केस दाख़िल करण जे मामले ते पिणु सोशल मीडिया में बहस हलंदड़ आहे ऐं हिकु गिरोह उहो तासीर ॾियण जी कोशिशि करे रहियो आहे त उहो अमल इज़हार जी आज़ादीअ जे ख़िलाफ़ु आहे। मां सम्झां थो त उन मामले खे अलामती तौरु खणी उन ते गुफ़्तगू करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त उहो मामिलो रुॻो किन ॿिनि फ़र्दनि जे विच में न आहे पर उहो समाज जो मामिलो पीउ आहे। मां सम्झां थो त उन लेखक खे पलीजे साहब जे फ़िक्र, सियासत या कंहिं बि ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ या उन जे इज़हार जो मुकमिल हक़ु आहे ऐं असांखे उन हक़ जी हिफ़ाज़त करणु घुरिजे। पर उन ॾिस में पहिरियों सुवालु इहो आहे त छा को ख़्यालु पेश करणु, कंहिंजे शऊरी तौरु किरदारु कुशी करण में को फ़र्क़ु न हूंदो आहे? छा कंहिं ते संगीन बेबुनियाद इल्ज़ाम हणणु ऐं साणसि अख़्तिलाफ़ करण में को बि फ़र्क़ु न हूंदो आहे? छा दुनिया जो को बि मुहज़िब मुआशिरो अहिड़ो आहे जिते कंहिं बि फ़र्द खे कंहिंजे ख़िलाफ़ु किरदारु कुशी करणु ऐं संगीन नोयत जा इल्ज़ाम हणण जो हक़ु हुजे ऐं उहो वरी उन खे इज़हार जी आज़ादी क़रार ॾिए? छा मुहज़िब ऐं ज़िम्मेवार मुआशिरनि में जिते इज़हार जी आज़ादी सभ खां वधीक मुक़दस ऐं महफ़ूज़ हूंदी आहे उते उन जो तसवुरु बि करे सघिजे थो? जेकॾहिं को ईअं कंदो त छा उते वास्तेदार फ़र्द, कानून ऐं अदालतूं तारुक में न ईंदियूं आहिनि? ऐं जेकॾहिं हिते को मोतबर माण्हू पंहिंजे बचाव में कानून जो दर खड़काए थो त उन ते बाइताल छो? छा उहो पिणु इज़हार जी आज़ादी हक़ जो लाज़मी हिसो न आहे? छा इज़हार जी आज़ादी रुॻो इल्ज़ाम हणण वारे जी हूंदी आहे ऐं जंहिं ते इल्ज़ाम हयो वञे उन जा के बि इंसानी, अख़लाक़ी ऐं क़ानूनी हक़ या इज़हार जी आज़ादी न आहे हूंदी? भला जेकॾहिं समाज जे कंहिं बि मोतबर फ़र्द ख़िलाफ़ु मुसलसिल किरदारु कुशी ऐं बेबुनियाद इल्ज़ाम तराशी कई वञे त उन वटि ॿियो कहिड़ो मुहज़िब रस्तो बाक़ी बचे थो सवाइ कानून खे विच में आणण जे? दलील हुजे त जवाबु दलील सां ईंदो, ख़्यालु हुजे त उनखे ख़्याल सां रद्द कजे, पर जेकॾहिं किरदारु कुशी ऐं इल्ज़ाम तराशी हुजे त उनखे कानून सां मुंहुं न ॾिबो। सॼी दुनिया में जमहूरी मुआशिरनि में उहो ई मुहज़िब तरीक़ो अख़्तियार कयो वेंदो आहे। अजीब मंतक़ आहे त हिकु लेखक खे किरदारु कुशी करणु ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हणण जो हक़ु आहे ऐं रसूल बख़्श पली जे सतह जे माण्हूअ खे उन ते क़ानूनी क़दम खणण जो हक़ु बि न आहे। उन इंसानी हक़ जो एतिराम न थियणु घुरिजे? इंसानी हक़ु रुॻो किरदारु कुशी करण वारनि जो थींदो आहे, ॿिए जो न? इहो कहिड़ो मंतक़ आहे? ॿी ॻाल्हि त जेकॾहिं को लेखक इल्ज़ाम हणण ऐं किरदारु कुशी करण में एतिरो आज़ादु आहे त पोइ उनखे क़ानून क़दम खां
यानी क़ानूनी क़दम खां ख़ौफ़ छो हुअणु घुरिजे? हिकु सचे लेखक खे त उन जी आजियां करणु घुरिजे, छाकाणि त हिकु साफ़ गो लेखक खे अदालतूं कॾहिं बि कंहिं ख़्याल या उन जी इज़हार जी आज़ादी जी बुनियाद ते कुझु बि नथियूं करे सघनि। बाक़ी कूड़ा इल्ज़ाम हणंदड़ या किरदार कुशी कंदड़ खे ज़रूरु अदालतुनि खां ख़ौफ़ थींदो। मां सम्झां थो त असांजे समाज में सोशल मीडिया ऐं ग़ैर ज़िम्मेवार मीडिया ते इज़हार जी आज़ादी जे नाले में एतिरी त उन जी लताड़ थी रही आहे जो अहिड़ो हिकु न पर घणा केस ॿियनि किरदार कुशी कंदड़नि ते बि दाख़िल थियणु घुरिजनि त जीअं हिन मनफ़ी रवैये खे बुंजो ॾेई सघिजे। असांजे समाज में उहो सुवालु उथाइण जी ज़रूरत आहे त ख़्याल, राय ऐं तनक़ीद बेहद एतिराम लाइक़ु आहिनि। उन्हनि जो न रुॻो एतिराम थियणु घुरिजे पर उन्हनि जो तहफ़ुज़ पिणु थियणु घुरिजे। पर तनक़ीद ऐं किरदार कुशीअ विच में हिन समाज में फ़र्क़ु करिणो पवंदो। ख़्याल, राय ऐं बेबुनियाद इल्ज़ाम में संधो करिणो पवंदो। हिते सिंध में केतिरा माण्हू पेशावर किरदार कुशी कंदड़ आहिनि ऐं हद इहा आहे जो उहे उनखे पंहिंजो ख़्याल, तनक़ीद ऐं वॾी ॻाल्हि त हक़ु सम्झनि था। दुनिया जे सुधरियल मुल्कनि ऐं मुआशिरे में अहिड़ा फ़र्द ईअं करण जो तसवुर बि नथा करे सघनि ऐं जेकॾहिं कंदा त उते न रुॻो समाज पर क़ानून हरकत में ईंदो। जेसिताईं क़ानून खे विच में न आणिबो ही मनफ़ी लाड़ो घटि न थींदो। मुहज़िब मुआशिरनि में जिते क़ानून जी हुकुमरानी हूंदी आहे उते अख़लाक़ी ॾोहनि जी शरह छो घटि हूंदी आहे? उनजो सबबु रुॻो मुआशिरे जो शऊर न हूंदो आहे पर शहरियुनि खे पंहिंजे इज़हार जी आज़ादीअ जे हक़नि सां गॾु ॿियनि जे हक़नि जो एतिराम जो बि अहसासु हूंदो आहे ऐं उन जे नतीजे में क़ानूनी क़दमनि ऐं उन जे इम्कानी नतीजनि जी ॼाण हूंदी आहे। रसूल बख़्श पलीजे या कंहिं सां बि हर माण्हूअ खे मुकमिल तौरु इख़्तिलाफ़नि जो हक़ु हुअणु घुरिजे ऐं उन हक़ जो न रुॻो एतिराम थियणु घुरिजे पर उन जो तहफ़ुज़ बि थियणु घुरिजे। पर छा हिन जे किरदार कुशीअ में मथसि बेबुनियाद इल्ज़ाम हणण जो हर माण्हू खे हक़ु हुअणु घुरिजे? जेकॾहिं तनक़ीद जे नाले में बि किरदार कुशीअ जो इहो लाड़ो समाज में ग़ैर ज़िम्मेवार मीडिया ऐं सोशल मीडिया ज़रिए ईअं वधंदो रहियो त पोइ हिते इज़हार जी आज़ादीअ जो हशर छा वञी बीहंदो? मां सम्झां थो त सिंध जे समाज खे घणे खां घणा संजीदा ऐं तनक़ीदी बहस मुबाहिसा घुरिजनि। उन्हनि खां मथां को बि न आहे, न ज़ुल्फ़ार अली भुट्टो, न साईं GM सैद ऐं न वरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं न रसूल बख़्श पली जो या समाज जो को ॿियो फ़र्द। पर संजीदा बहस मुबाहिसा लाइ का अख़लाक़ियात त हुअणु घुरिजे। ख़्याल, राय, तनक़ीद ऐं किरदार कुशीअ जा इल्ज़ाम तराशीअ में को फ़र्क़ु त करणु घुरिजे। को बि माण्हू या मौज़ू समाज में मुक़दस या तनक़ीद खां मथां न हुअणु घुरिजे। पर दुनिया में फ़िक्री, सियासी ऐं अदबी तनक़ीद जा कुझु मञियल उसूल बि आहिनि। उन्हनि जो तत्व उहो ई आहे त तनक़ीद जे नाले में ज़ातियात ते लही किरदार कुशी ऐं बेबुनियाद इल्ज़ाम तराशी नथी करे सघिजे। उहो अमल असां मां केरु बि कंदो त उनखे ग़लति चयो वेंदो। 70 ऐं 80 जे ॾहाकनि में बि नज़रियाती बहस मुबाहिसा अक्सर वञी इल्ज़ाम तराशियुनि ऐं किरदार कुशियुनि ते बीहंदा हुआ पर वरी बि उन्हनि जो जोहर फ़िक्री ऐं नज़रियाती हो। उन्हनि सां समाज में बहस मुबाहिसनि जे कल्चर खे हथी मिली। छा अॼोके दौर में सोशल मीडिया या मीडिया में थींदड़ अक्सरियती तनक़ीद जा के फ़िक्री या नज़रियाती बुनियाद आहिनि या घणे भाङे उहा ज़ातियात ऐं किरदार कुशी जो शिकार आहे? नतीजे में समाज में सॼो ॾींहुं वठां जे बावजूदु को अहिड़ो सिहतमंद बहस मुबाहिसो घटि थो नज़र अचे जंहिंमां समाज खे लाभ पए या जंहिंसां समाज जी का मुसबित तरबियत थींदी हुजे। उन सवाल ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे। साईं जाग लगई भाग साईं जाग लगई भाग। जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है। जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है। वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है।
इज़हार जी आज़ादी हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। समाज में सदियुनि खां मौजूदु दकियानूसी उसूलनि ख़िलाफ़ु आवाज़ उथाइणु, सेहतमंद समाज जी ख़्वाहिश रखणु, मुसबित सोच सम्झ जो हुजणु बाशऊर समाज जी सुञाणप आहे। हर सम्झू शख़्स चाहींदो आहे त दुनिया खे पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाए। इज़हार जी आज़ादी ॾोह न बशर्त समाज सां वाबस्ता ॿिए फ़र्द खे ज़हनी ऐं माली नुक़सान न पहुचे। बाशऊर समाज कॾहिं बि मुसबित ॻाल्हाइण वारनि जा वात बंदि न आहिनि कंदा ऐं साॻी तरह मुसबित सोच सम्झ रखण वारा बि इज़हार जी आज़ादी जो नाजाइज़ इस्तेमालु न आहिनि कंदा। पर असां वटि कहाणी उबतड़ आहे। असांजे समाज में घणे भाङे सोच सम्झ शऊर ऐं इल्मु रखण वारा इज़हार जी आज़ादीअ खे पंहिंजे ज़ाती मफ़ाद ख़ातिर मुख़्तलिफ़ तरकीबूं इस्तेमालु करे अहिड़े त मुनज़िम तरीक़े सां नाजाइज़ इस्तेमालु कंदा आहिनि जो ॾंदे आङुरियूं अची वञनि। जेतिरो वधीक सम्झू ऐं चालाक हूंदो ओतिरियूं वधीक ग़ैरमामूली तरकीबूं इस्तेमालु कंदो। साफ़ ऐं सवले नतीजे ते पहुचण लाइ ज़रूरी आहे त समाज सां वाबस्ता हर फ़र्द पाण अंदरि पलंजदड़ ख़ुदपरस्तीअ खे घुटो ॾेई वॾी ख़बरदारी सां पाण खे जाचे इज़हार जी आज़ादी जो मुसबित इस्तेमालु करे पंहिंजी ज़िमेवारी सर अंजाम ॾे। साइण जाग लगई भाग, जाग लगई भाग साईं जाग लगई भाग। जाग सिंधी जाग ना है भेल सुमण जी ना है, जाग सिंधी जाग ना है भेल सुमण जी ना है, भेल सुमण जी ना है प्यारा, भेल सुमण जी ना है, भेल सुमण जी ना है भाऊ, भेल सुमण जी ना है। अॼु जे प्रोग्राम जे ॿिए भाङे में पेश कयूं था मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जो मुरतब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून क़ौमी ज़बान ऐं तालीमी ज़बान, जंहिंजो लेखक आहे उस्मान अली अंसारी। उस्मान अली अंसारी साहिब हिन मज़मून में लिखनि था त कंहिं बि मुल्क जे क़ौमी ज़बान जो तइन जो हक़ उन ई मुल्क जे सियासी मुदबरनि यानी हुकूमत हलाइण वारनि खे हूंदो आहे ऐं हुजण बि घुरिजे। पोइ उहे सियासतदान उन ई मसइले जा समूरा पहलू अॻियां रखी अवाम जे आम फ़हम ज़बान खे क़ौमी ज़बान क़बूलु कंदा आहिनि ऐं रफ़्ते रफ़्ते उन जे क़बूलु कयल ज़बान खे ग़ैर महसूस तरीक़े सां वधाईंदा ऐं मालामाल कंदा वेंदा आहिनि। लेकिन तालीम जी ज़बान जो तइन करणु फ़क़ति तालीम जो हक़ु आहे, यानी त तालीम जे माहिरनि जेको आम हुकुम तालीमी ज़बान जे बारे में कयो आहे उनखे सियासत या हुकूमत पुठी ॾेई नथी सघे ऐं जेकॾहिं किन ख़ासि मजबूरियुनि जे करे ॾींदी त क़ौम जे तालीमी तरक़ी जूं उमीदूं हिकु ख़्वाब जी सूरत अख़्तियार करे मुंतशिर थींदियूं वेंदियूं। तालीम जे माहिरनि जो सारी दुनिया जे तालीमी ज़बान लाइ हिकु ई हुकुम आहे, कहिड़ो त ॿार खे तालीम फ़क़ति उन ई ज़बान में ॾिनी वञे जा उन ई ॿार जी नीम शऊरी ज़बान आहे, यानी त उहा ज़बान जंहिंमें ॿार ख़्वाब लहंदा आहिनि, उहा ज़बान जा बे अख़्तियारी जी हालत में संदसि मुंहं मां निकिरे। छो त अहिड़ी ज़बान जे ॻाल्हाइण या सम्झण में ॿार जी ज़हनी क़ुवतुनि ते बार न पवंदो। अहिड़ी ज़बान में कंहिं मास्तर या कंहिं बुज़ुर्ग जी सम्झाणी बिना कंहिं तकलीफ़ जी सम्झी सघंदो। कंहिं बि मुश्किल मसाइले खे जो अहिड़े ज़बान में लिखियलु हूंदो ॿारु तमामु थोरी ज़हनी कावश सां ज़हन नशीन करे सघंदो। पर जे तालीम जी ज़बान संदसि ख़्वाब जी ज़बान न आहे ऐं ॿी कहिड़े बि दुनिया जी बहितरीनु ज़बान आहे त संदसि ज़हनी ताज़गी जो तमामु वॾो हिसो फ़क़ति उन ज़बान जे सम्झण में ख़र्च थी वेंदो ऐं मालूमात जो नूर संदसि ज़हन में दाख़िल न थी सघंदो। इहो आहे तालीमी ज़बान बाबति तालीम जो नज़रियो, जो बिल्कुलु हतमी ऐं आख़िरी नज़रियो आहे जंहिंमें का बि रदो बदल नथी थी सघे। नीम शऊरी ज़बान जो पढ़ियल खे तालीमी याफ़्ता चइबो आहे ऐं ॿियनि खे तालीम ज़िदा चवणु घुरिजे।
तोड़े जो उन्हनि BA या MA जी डिग्री बि पंहिंजी सिहत जो नज़रानो ॾेई हथु कई हुजे। नीम शऊरी ज़बान कहिड़ी तरह सिखबी आहे, कॾहिं सिखबी आहे ऐं कंहिंखां सिखबी आहे? उन्हनि सवालनि जा जवाब बि तालीम जे नज़ीरनि मुताबिक़ हुअणु घुरिजनि, छाकाणि त नीम शऊरी ज़बान खे दुनिया जी तालीम जी बुनियादी ज़बान क़बूलु कयो वियो आहे। हाणे पहिरें सवाल जो जवाबु इहो आहे त उहा ज़बान ग़ैर शऊरी तौरु ॿार सिखंदा रहंदा आहिनि, न पाण सिखण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं न को ॿियो खेनि सेखारण जी कोशिशि कंदो आहे। ॿियो सुवालु इहो आहे त उहा ज़बान ॿार कॾहिं सिखंदा आहिनि? तालीम जो जवाबु त उन वक़्तु सिखंदा आहिनि जॾहिं खेनि का बि ज़बान कान ईंदी आहे, यानी त बिल्कुलु साफ़ स्लेट ते जा पहिरीं ज़बान पंहिंजा निशान छॾींदी ईंदी, उहा ॿारु बिना कंहिं कोशिशि जे उन निशाननि खे ग़ैर शऊरी तौरु क़बूलु कंदो ईंदो आहे। हीअ त हिकु क़बूलु कयल हक़ीक़त आहे त खुराक खां पोइ ॿियो नंबर में हिकु ॿार जे विंदुर जो सामान आवाज़ में थींदो आहे। हिकु रोईंदड़ ॿार खे पचाइण जा कुदरत ॿ तरीक़ा हर हिकु माउ खे सेखारिया आहिनि, हिकु थञु ॾियणु ऐं ॿियो कंहिं बि क़िस्म जो आवाज़ु करणु, मसलन या त झिंझण जो या कंहिं शइ ते थफ थफ करणु ऐं या ॿार सां ॻाल्हाइण जो। इहो वक़्तु आहे जॾहिं ॿारु ग़ैर शऊरी तरह सां का ज़बान सिखंदो थो रहे ऐं माउ ज़बान सेखारण जी कोशिशि खां सवाइ फ़क़ति ॿार खे परचाइण या ममता जी मोहबत वंडण जी कोशिशि में ॿार खे ज़बान सेखारींदी थी रहे। तालीम जे माहिरनि जो चवणु आहे त को बि इंसानु पंहिंजी ख़ुशीअ सां ऐं कुदरती तरह फ़क़ति अहिड़ी ज़बान सिखंदो आहे जा उन वक़्तु संदसि ज़हन ते पंहिंजा नक्श छॾींदी, जॾहिं संदसि ॿाराणे ज़हन ते ॿियो को बि नक्श मौजूदु न हूंदो। बाक़ी ॿियूं ज़बानूं ज़माने जूं मजबूरियूं खेसि सिखण ते मजबूर कंदियूं आहिनि। अहिड़ी मजबूरीअ जे मोचड़नि सां सिखियल ज़बाननि में को बि इंसानी माहिर थी की न सघंदो आहे ऐं न उन्हनि ज़बानुनि में हथु कयल इल्मु खेसि तालीमी याफ़्ता सॾाइण जो हक़दारु बणाए थो सघे। जे अव्हां खे इहो नज़रियो मशकूक थो नज़र अचे त पंहिंजी ॼाण सुञाण वारनि मां कंहिं बि हिक खे नज़र में रखी पाण फ़ैसिलो कयो। पाण खे ॿुधायो त उन शख़्स खे अव्हीं कंहिं ॿाहिरें ज़बान में माहिर सम्झो था। असां मां हज़ारे शख़्स अंग्रेज़ीअ में तालीम वठी पंहिंजे कमनि माहिर थिया आहिनि, वकील थिया आहिनि, इंजीनियर थिया आहिनि ऐं ख़ुदा मालूम ॿियो छा छा थिया आहिनि, पर छाकाणि त इहो डॉक्टरीअ जो या वकालत जो या इंजीनियरीअ जो इल्मु हिकु अहिड़ी ज़बान में पिरायो अथनि जा ज़बान मजबूरीअ हेठि सिखी अथनि, तंहिं करे न मंझंदि तख़लीक़ी क़ुवतूं पैदा थी सघियूं, न खेनि जिदत जी वाट मिली। भिटाईअ जे लफ़्ज़नि में खणी चइजे त मजबूरीअ मरी विया माहिर थी न मुआ, पर न वञो पंहिंजे कंहिं वॾे खां वॾे डॉक्टरी लियाक़तुनि जी भेट कंहिं अंग्रेज़ डॉक्टर सां करे ॾिसो, अव्हां पिणु उहो फ़र्क़ु महसूसु कंदा। असांजा जवान उहो इल्मु हिकु अहिड़े ज़बान में था हासिलु कनि जंहिं ज़बान जे सम्झण में खेनि पंहिंजी समूरी ज़हनी ताज़गी ख़र्चु करणी थी पवे ऐं मालूमात खे सम्झण लाइ संदन दिमाग़ में बाक़ी बिल्कुलु थोरो ताक़त या थोरी क़ुवत वञी थी बचे। टियों सवाल आहे त नीम शऊरी ज़बान असांजा ॿार कंहिंखां सिखंदा आहिनि। इन्हीअ जो कुझु जवाबु त ॿिए सवाल जे जवाब में पहिरियां असां ॾेई चुकासीं। बाक़ी को बि ॿारु उहा नीम शऊरी ऐं बुनियादी ज़बान स्कूल में कोन सिखंदो आहे, छो त स्कूल में दाख़िल थियण वारी उमिरि खां अॻु हर हिकु ॿारु अंदाज़नि 850 लफ़्ज़ पंहिंजी ज़बान जा सिखी पोइ स्कूल में दाख़िल थी सघे थो। उहो अरसो किन मुल्कनि में 5, किन मुल्कनि में 6 ऐं किन मुल्कनि में 7 साल आहे। तंहिं करे तालीम जे माहिरनि जो चवणु आहे त उहा नीम शऊरी ज़बान हर हिकु ॿारु घर ऐं घिटीअ में सिखंदो आहे। घिटीअ मां मुराद रांदि करण जी जाइ। हिन भेस मां इहो क़तई फ़ैसिलो थी चुको त हर उन सिंधी ॿार खे सिंधी ज़बान में तालीम ॾियणु घुरिजे जंहिंजे घर ऐं माहौल जी ज़बान सिंधी आहे ऐं जंहिं ॿार जी शऊरी ऐं नीम शऊरी हालतुनि में सिंधी ज़बान सां वास्तो रहे थो ऐं घणे खां घणो वक़्तु उहा ज़बान ॻाल्हाईंदो या ॿुधंदो थो रहे। हींअर सुवालु पैदा थिए थो त सिंधी ज़बान में के माक़ूल हद ताईं तालीम ॾियण लाइ किताब ऐं मौलिम मौजूदु आहिनि ऐं सिंधी ज़बान में टेक्निकल तालीम ॾियण जी सलाहियतूं मौजूदु आहिनि या मौजूदु थी सघनि थियूं।
जवाब सभिनी सवालनि जा बिल्कुलु साफ़ आहिनि। कुझु किताब आहिनि ऐं कुझु जा बाक़ी तयारु थी सघनि था, बशर्ते के लिखंदड़नि जो इरादो पुख़्तो हुजे ऐं हुकूमत जूं हमदर्दियूं साण हुजनि। मसलन इन साॻी सिंधी ज़बान में बम्बई यूनिवर्सिटीअ BA ताईं कोर्स तयारु कराया हुआ। उन वक़्त जी सिंध गवर्नमेंट सभु क़ानून जा किताब सिंधीअ में तर्जुमो कराया हुआ। साइंस ऐं हिसाबनि जा किताब त अॼु ताईं मौजूदु आहिनि। फ़लसफ़े ऐं साइकोलॉजी जा किताब पिणु मौजूदु आहिनि। उन्हनि खां वधीक किताब ज़रूरत आहे तयारु थी सघंदा। मतिलबु त सिंधी ज़बान में सभिनी तालीमी मज़मूननि ते किताब लिखण या तर्जुमनि करण जूं सलाहियतूं मौजूदु आहिनि। मौलम बि मौजूदु आहिनि ऐं वधीक तयारु थी सघनि था। जेकॾहिं हुकूमत फ़क़ति हिन हिकु ॻाल्हि ते हमदर्दीअ सां ग़ौर करे त सिंध में फितरी लियाक़त मौजूदु आहे ऐं सिंधी बि क़ौम जी तामीर में बराबरि जी हिसे वठण जा अहल साबित थी सघनि था। ख़्यालु फ़रमायो त जंहिं ॿार जी नीम शऊरी ज़बान उर्दू आहे या अंग्रेज़ी आहे ऐं खेसि तालीम बि उन ई ज़बान में मिले थी, त अहिड़ी तालीम याफ़्ता जे भेट में हिकु सिंधी कीअं अची सघंदो जंहिंजी नीम शऊरी ज़बान त आहे सिंधी ऐं आला तालीम लाइ उर्दू या अंग्रेज़ी पढ़े थो निकिरे। न संदसि मालूमात मुकमिल हूंदी, न ज़बान, न वरी संदसि तंदुरुस्ती ठीकु हूंदी, छो त टें दर्जे इब्तिदा खां पंहिंजी ज़बान सां संदसि तालुक़ु घटिबो वेंदो। उन ई ॿार खे न पंहिंजी ज़बान सां प्यारु रहंदो, न पंहिंजी ज़बान जो हुनखे ॼाण हूंदी। होॾां हिकु मजबूरीअ जी हालत में हासिलु कयल ज़बान माशाई फेराए फिटा कया हूंदसि। 20-22 वरनि जी ॼमार में अखियुनि ते 60 सालनि जे पोड़नि वारा चश्मा लॻा पिया हूंदसि ऐं लॻड़ीअ जहिड़ो बदन टीटीह जहिड़नि टंगुनि खे खयूं पियो हलंदो। जॾहिं बि के नौकिरीअ लाइ वेंदो त बाला ऑफिसरनि खेसि ॾिसी ख़तरो महसूसु कंदो त मतां मझांसि सिल नथी पवे ऐं जाइ ख़ाली कोन्हे जवाबु ॾेई घर जो पंधु ॾेखारे छॾींदनि। फ़ौजी भर्तीअ लाइ वेंदो त उतां खुतो जवाबु मिलंदुसि, छो त उते बि कमज़ोरनि अपाहजनि जी जाइ कान्हे। बाक़ी रहियूं पटे वालियूं से बि या नसीब। हर कहाणे जी हिमत या कंहिं ॿिए पोरे जी कुवत क़ौमी ज़ुबान जे हवाले कयईं। नौकिरीअ खां जवाबु त बाक़ी रहियूं पिनण या लंघण। सिंध पाकिस्तान जो उज़वो आहे ऐं सिंधी फितरतनि वफ़ादार गिरोह जा फ़र्द आहिनि। पाकिस्तान ठहण खां वठी सिंधियुनि खे पंहिंजे आला ख़िदमतुनि खां परे नथो रखी सघिजे। तंहिं करे हिकु तालीम जी माहिर जी हैसियत में मुंहिंजो पाकिस्तान सरकार खे अर्ज़ु आहे त मुल्क जे जानसार सिंधियुनि जी तालीम ते वधीक तवजो ॾिए। उन्हनि जी फितरी सलाहियतुनि ऐं ख़िदमतुनि मां पाकिस्तानी तरक़ीअ जो कमु वरितो वञे। उहो सभु कुझु तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं पाकिस्ताननि खे संदन नीम शऊरी ज़बान में मुकमिल तालीम मिलंदी। पर जेकॾहिं किन सियासी मसलतुनि मूजिबि ईअं नथो थी सघे त हुकूमत कानून साज़ या अहिड़ो कानून पास करे त का बि माउ पंहिंजे ॿार सां न सिंधीअ में ॻाल्हाए, न पश्तो में, न बलोचीअ में या उर्दूअ में ॻाल्हाए या अंग्रेज़ीअ में। पाकिस्तान जे तालीमी माहिरनि जेका रिपोर्ट ताज़ो छपराए पधरी कई आहे तंहिं मूजिबि इलाक़ाई ज़बानूं तालीम जे मैदान में बि पुठिते उछलायूं वयूं आहिनि ऐं निस्बतनि क़ौमी ज़बान ऐं अंग्रेज़ी ज़बान खे निहायत घणी अहमियत ॾिनी वई आहे। इहा अहमियत सियासी पहलूअ खां ॾिसण वारनि खे शायदि निहायत शानदार नज़र ईंदी हुजे, पर ॿारनि जे बदनी ऐं ज़हनी तरीक़े जी नुक़्ता नज़र सां ॾिसण वारनि खे अहिड़ी रविश नथी ॾेखारिजे। भले सम्झिजे थो त कुझु वक़्त खां पोइ असांजे मुदबरनि खे इन ई फ़ैसिले ते मजबूरन नज़रसारी करणी पवंदी। असांखे पंजाबी, पश्तो या बलोची ज़बाननि जी सलाहियतुनि जी या संदनि मौजूदा इल्मी अदबी ज़ख़ीरनि जी पूरी ॼाण न आहे ऐं न वरी असांखे उहा बि ख़बर आहे त उन इलाइक़नि जे ॿारनि जो उर्दू ऐं अंग्रेज़ी ज़बाननि सां स्कूल खां ॿाहिरि केतिरो कहिड़ो वास्तो रहे थो। अलबत्ता सिंधी ज़बान लाइ असीं बिना हॿक जे चई सघूं था त असांजी ज़बान में हर हिकु तालीमी मज़मून ते किताब मौजूदु आहिनि। असां वटि पंहिंजो अदब आहे। असांजी ज़बान हर हिकु मौज़ूअ ते हिकु माक़ूल हद ताईं ख़्यालनि जे इज़हार करण जी अहल बि आहे। ऐं वॾी ॻाल्हि त असांजी ज़बान में कंहिं ॿिए ज़बान मां लफ़्ज़नि जा मुहावरनि खे पंहिंजो गोदियार ॿार करे क़बूल करण जी लियाक़त बि आहे। ख़बर नथी पवे त असांजे पाकिस्तान जे अहिड़ी नीम शोरी ज़बान खे असांजे मुदबरनि छो नज़रअंदाज़ कयो आहे।
छा पाकिस्तान खे सिंधियुनि मां कंहिंजी बि ख़िदमत जी ज़रूरत न आहे? पाकिस्तान जे तालीमी मारनि खे हीअ त ज़रूरु ॼाण हूंदी त सिंधी ॿारनि जी 24 कलाकनि जी ज़बान सिंधी आहे। जे ईअं आहे त असीं पुछणु था घुरूं त कहिड़े तइलीमी नज़रिए हेठि असांजे ॿारनि खे संदन फितरी ज़बान में मुकमिल तालीम मिलण खां महरूम कयो थो वञे। कंहिं टोले जी तालीम ज़बान मुक़ररु करण लाइ असीं ॿियो बि हिकु तालीमी नज़रियो पेश था करियूं जो पिणु नई नीम शऊरी ज़बान जो हक़ु साबित करे थो। कंहिं बि स्कूल या कॉलेज जे कंहिं बि क्लास में जॾहिं को मास्तर साहिबु या प्रोफेसर साहिबु सबक़ु पढ़ाए थो या लेक्चर करे रहियो आहे ऐं संदसि ज़बान बि शागिर्दनि या ॿुधंदड़नि जे माहौल जी ज़बान हूंदी आहे त बि ॿुधंदड़ उन लेक्चर जो फ़क़ति 33% सम्झी ऐं क़बूलु करे सघंदा आहिनि। छो त ॻाल्हाइण वारे जी गुफ़्तगू ॿुधंदड़नि जे फ़हम जी रफ़्तार में फ़र्क़ु हूंदो आहे। पर जेकॾहिं लेक्चर वारे जी ज़बान ॿुधंदड़नि जे माहौल जी ज़बान खां का अलहदा ज़बान आहे, यानी सिंधी ॿुधड़नि जे अॻियां जेकॾहिं उर्दू या अंग्रेज़ीअ में कुझु सम्झाइण जी कोशिशि कबी त फ़क़ति 8% संदन दिमाग़ में रही सघे। सो बि तॾहिं जॾहिं खेनि उर्दू या अंग्रेज़ी ज़बान ईंदी हूंदी ऐं संदसि फ़हम यानी इंटेलिजेंट क्वेश्चन 100 जे क़रीब हूंदो। इन्हीअ जो साफ़ मतिलबु इहो निकितो त सिंधियुनि खे सिंधीअ में जेकॾहिं को तालीमी मज़मून पढ़ाइबो त 33% संदन दिमाग़ में वेहंदो, बाक़ी कंहिं ॿिए ज़बान में फ़क़ति 8%। पोइ हालत में मास्तर साहिबु या प्रोफेसर साहिब जो 92% पोरियो ई पाणीअ में त शागिर्द जो ॾींहुं खरो। अहिड़ीअ तरह जे नाक़स तालीम वठी ऐं पंहिंजी तंदुरुस्ती विञाए जॾहिं असांजा नौजवान अची ग्रेजुएट थिया त आख़िर में वरी बि पाकिस्तान खे शियो रसियो। छो त मजबूरनि जा टोला निकिरंदा आया। जे हूं त ॿी सूरत में माहिर थी ॿाहिरि निकिरनि हा, पोइ छो की न अजाई हट दरी में ख़तमु करे पंहिंजनि ॿारनि खे संदन नीम शऊरी ज़बान में तालीम ॾे। हिन वक़्त ताईं असांजे तालीमी इदारनि जेकी जिन्सूं पैदा कयूं आहिनि तन मां असांजा अॻूणा धारिया हाकिम मुतमिन हुआ या न, सा हक़ीक़त हिन ॻाल्हि मां ज़ाहिर आहे त 1920 ईस्वीअ ताईं असांजी बहितरीनु हस्तियुनि खे बि कंहिं जवाबदार उहिदे ते अचण जो शरफ़ हासिलु कीन थियो हो। बाद में मुल्क जी आज़ादी ऐं पाकिस्तान पैदा थियण खां पोइ छाकाणि त ज़रूरत ईजाद जी माउ थींदी आहे, असांखे जेकी विरसे में मिलिया तन खे कलेक्ट्रीअ खां वठी गवर्नर जनरलीअ ताईं खणी वियासीं ऐं हिन मुग़ालते में रहियासीं त पंहिंजा हाकिम इजे था मुल्क में खीर ऐं माखीअ जूं नहरूं वहाइनि। पर वाक़ई जेकी कुझु थियो सो पाव अटे खाइण वारनि खां ॻुझो न आहे। किन जुज़वी हस्तियुनि खे छॾे बाक़ी जिन लाइ हिन चवण में असीं हक़ बजाने आहियूं त इहो समूरो ख़स्ते अवल जो करशमो हो जंहिं बुनियाद खां चोटीअ ताईं अमारत खे ॾिघो रखियो। धारियुनि हाकिमनि जिन असां ते हीउ मौजूदु तालीम जो सिरिश्तो मढ़ियो हो तन ते ॾोह नथो रखी सघिजे, छो त उन्हनि उहो तालीम जो सिरिश्तो हिकु ख़ासि मनसूबे तहत सिटियो हो। उहो सिरिश्तो लार्ड मिकाली जारी करायो ऐं मास्तर साहिबनि खे खुलियल हुकुम ॾिनो हुअईं त जे हुज़ूरीअ क़िस्म जा तालीमी याफ़्ता पैदा करियो जे हाकिमनि जे अॻियां ज़रड़नि जो कमु न ॾियनि। ज़ाहिर आहे त उन्हनि उन कम में कामयाबु थिया ऐं दुनिया ॾिठो त असां बाबू पैदा कया। पर हींअर त हालतूं निरालियूं आहिनि। असां जन बुज़ुर्गनि खे अखियूं खोलणु घुरिजनि। सुबह तासुब जा मेणा ॾेई असांखे ख़ामोश त करे सघिबो, पर क़ौम जे बचनि खे आख़िर केसि ताईं पंहिंजी सलाहियतूं वधाइण खां महरूम रखी सघिबो। पाकिस्तान जे मुश्तरका ज़हनी सरमाए मां पूरो फ़ाइदो वठणु घुरिजे। क़ौम खे ज़हनी ॾेवाले में विझण जी बराबरि थींदो। अपहाज ऐं नीम ख्वांद न कॾहिं क़ौम खे मज़बूत बणाए सघंदा, न मुल्क जी ख़ुशहालीअ में को दिलि घुरियो हिसो वठी सघंदा। तंहिं करे सरकार खे घुरिजे त मुल्क जी तइलीमी ज़बाननि खे क़ौमी ज़बाननि खां अलहदा वजूद ॾिनो वञे ऐं उन्हनि जे मुकमिल तरक़ी जा वसीला निहायत फ़राख़ दिली ऐं मुहबत सां मुहैया कया वञनि, तांजो असांजो इलाक़ाई ज़बानूं ॿियनि तरक़ी याफ़्ता मुल्क जी तालीमी ज़बान सां कुल्हो कुल्हे में ॾेई पंहिंजी जाइ वठी बीहनि ऐं असां धारियुनि जे विणनि ॿुधण खां छुटूं। हींअर अॻियार असां ते चिथरूं करे रहिया आहिनि त पाकिस्तानी ॿारनि जी घर ऐं घिटीअ जी ज़बान हिकु आहे त स्कूल ऐं कॉलेज जी ज़बान ॿी, सोचनि हिकु ज़बान में त पढ़नि ॿी ज़बान में, तफ़रीह जी ज़बान में कचहरियूं कनि ऐं मजबूरी जी ज़बान में इल्मु पढ़ाइनि। तालीम थी चवे त ॿारनि खे इल्मु अहिड़नि ज़रियनि सां ॾियो जो हू स्कूली कम खे तफ़रीह करे सम्झनि, न अज़ाब, ऐं इल्मु पढ़ाइण जे वॾे खां वॾो ज़रियो बि ज़बान आहे।
लगई भाग साइण जाग लगई भाग जाग लगई भाग साईं जाग लगई भाग जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे प्यारा वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे भाऊ वेल सुमण जी नाहे। प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में पेश कयूं था अब्बास सारंग जी मुख़्तसिर कहाणी हक़ ऐं आज़ादी। हू जीअं ई औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जी आज़ादीअ जे मौज़ूअ ते तक़रीर करे हेठि लथो त ताड़ियुनि सां हाल वॼणु लॻो। हीउ पंहिंजी एतिरी पज़ीराई ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हीउ ख़ुशि हो ऐं हिन जो ज़मीर बि मुतमइन हो उन लाइ त हिन मर्दनि जे मुआशिरे में मज़लूम औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि करे ॼण त पंहिंजे नज़रिए खे ॿियनि ताईं पहुचाइण जो हक़ अदा कयो हो ऐं उहो ई हिन जी नज़रियाती पार्टी जो मौक़िफ़ हो। हीउ सेमिनार में आयल सभिनी औरतुनि जे चेहरनि खे घुर सां ॾिसी रहियो हो जेके खेसि मञता ॾेई रहिया हुआ। संदसि अहिड़ा ई ख़ूबसूरत चंड जहिड़ा चेहरा हिन जी कमज़ोरी बि रहिया हुआ। उन समय हीउ बि ॼण त ॿहकंदो रहियो। हीउ जीअं ई घर पहुतो त संदसि धीअ कोमल ॾाढो ख़ुशि थींदे पुछियो, बाबा बाबा अॼु ॾाढा ख़ुशि पिया लॻो, ख़ैर त आहे न? हा पुट, मां ॾाढो ख़ुशि आहियां उन लाइ त अॼु मूं सेमिनार में औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जी आज़ादीअ ते कामयाबु तक़रीर कई आहे। सम्झां थो त मां पंहिंजे नज़रिए ऐं पंहिंजी पार्टीअ जो मौक़िफ़ पेश कयो आहे। संदनि 10 सालनि खां वठी मां जेका जुस्तजू कई आहे उन जो मूंखे फल ज़रूरु मिलंदो। संदसि 10 सालनि जी धीअ कोमल खे औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जी आज़ादी ॻाल्हि सम्झ में न आई त वरी खांसि पुछियो, बाबा बाबा हक़ ऐं आज़ादी उहे छा आहिनि बाबा? अड़ी मुंहिंजी चरी धीउ, हक़ माना ईअं सम्झ त औरतुनि खे जेका शइ घुरिजे उहा उन्हनि खे ॾिजे ऐं आज़ादी माना उहा शइ त औरत हर फ़ैसिले में आज़ादु हुजे। हाणे कुझु सम्झई? पर बाबा तव्हां त कॾहिं बि अम्मा खे का बि शइ न वठी ॾिनी आहे ऐं अम्मा त कॾहिं बि को फ़ैसिलो पाण न कयो आहे। उहा ॻाल्हि औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जी आज़ादीअ जी आहे, तुंहिंजी माउ जे लाइ न आहे। छॾाए मानी खणी अचो, ॾाढी बुख लॻी आहे। सोचिजो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणी ते पहुती। असांखे उमेदु आहे त अव्हांखे अॼु जी क़िस्त ज़रूरु पसंदि आई हूंदी। अव्हां पंहिंजी क़ीमती राय ऐं सजेशन्स वॉइस ऑप्शन लंडन जी ईमेल एड्रेस info@radiovoiceoption.com ते माणे सघो था। असांखे अव्हां जे पैगामनि जो ऐं अव्हां जी सलाहुनि जो सजेशन जो ओसीड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलणी न आहे। वञण खां पहिरीं अव्हां सभिनि जे ॾाढो हिकु गानो पेश करे रहिया आहियूं। अव्हां ॿुधो गानो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। मोकिलणी न आहे, सदाईं गॾु। जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे जाग लगई भाग साइण जाग लगई भाग जाग लगई भाग साईं जाग लगई भाग जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे प्यारा वेल सुमण जी नाहे वेल सुमण जी नाहे भाऊ वेल सुमण जी नाहे। तोखे आगवाणी करणी कौमन जी सरवाणी करणी धरती सरतीअ जे दर्दन जी तोखे आदर माणी करणी विक विक वधंदो हलंदो हल चैन विकिन ते आहे माग चैन विक
साईं जाग लगई भाग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है भाऊ वेल सुमण जी ना है सिंध सजिया ओला थी वही रख सदा के फुल्ला थी दहशत वहशत बम बंदूकों हुल्ला हुला चो हल्ला थी अमन सदो पैगाम खणी हल तोखे वटणी आहे वाग तोखे वटणी आहे वाग तोखे वटणी आहे वाग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग लगई भाग साइण जाग लगई भाग जाग लगई भाग साईं जाग लगई भाग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है भाऊ वेल सुमण जी ना है चौधारी हन दाहू को कुमान भेड़न बारन जी दुख उन्हन जालाई दे तू सारो जग उजराई दे रिची ना है वेहणो हाणे सुख के दीणो पवंदो त्याग सुख के दीणो पवंदो त्याग सुख के दीणो पवंदो त्याग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग लगई भाग साइण जाग लगई भाग जाग लगई भाग साईं जाग लगई भाग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है भाऊ वेल सुमण जी ना है चल बेद सामी गाई शेख आयाद उस्ताद सुना शाह बिटाई जी जावाई सन जे सैयद सावर नाई थदी थदी गाह सफर निंटत आई आहन भाग निंटत आई आहन भाग निंटत आई आहन भाग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग लगई भाग साइण जाग लगई भाग जाग लगई भाग साईं जाग लगई भाग जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है जाग सिंधी जाग ना है वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है भाऊ वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है भाऊ वेल सुमण जी ना है वेल सुमण जी ना है प्यारा वेल सुमण जी ना है वेल अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन